हथरादू ज़हानत ॾींहों ॾींहुं तरक़ी करे रही आहे ऐं हिन टेक्नोलॉजी में तेज़ी माहिरनि खे ॻणती बि ॾेई छॾी आहे। आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे वॾे पैमाने ते इस्तेमालु कयो पियो वञे, जंहिंमें चैटबॉट्स, फोटो जनरेटिंग ऐं वीडियो एडिटिंग बि शामिल आहे। गुज़िरियल कुझु वक़्त खां हथरादू ज़हानत जे तयारु कयल फोटोज़ माण्हुनि जो ध्यानु हासिल कयो आहे ऐं इहा टेक्नोलॉजी तेज़ीअ सां मक़बूल थी रही आहे। एडवांस मशीन लर्निंग ऐं न्यूरल नेटवर्क ज़रिए ही टेक्नोलॉजी अहिड़ी महारत सां तस्वीर तयारु करे थी जो असुल ऐं नकुल जी सुञाणप करणी ॾुखियो थी वञे थो। कुझु ॾींहं अॻु अॻूणे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जूं आर्टिफिशियल इंटेलिजेंस ज़रिए ठाहियल कूड़ियूं तस्वीरूं सोशल मीडिया ते साम्हूं आयूं। तस्वीरुनि में ज़ाहिर कयो वियो त खेसि तोशाखाना रेफरेंस में हिकु औरत खे रक़म ॾियण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो पियो वञे, पर ईअं न हुयो। मथस को ॾोह साबित न थियो आहे। IT जे माहिरनि त इन्हनि तस्वीरुनि खे सुञाणे वरितो त इहे जाली हूंदियूं, पर सोशल मीडिया जा आम वापेदार ठॻिजी विया ऐं हक़ीक़त सम्झण लॻा। अहिड़ी कंहिं बि कूड़ी शइ जे वायरल थियण ते बहितर तरीक़ो इहो आहे त उन खे पहिरियां न्यूज़ वेबसाइट्स ते सर्च करे तस्दीक कजे। ॿियो तरीक़ो आहे हिन टेक्नोलॉजी जूं कुझु खामियूं। फ़िलहाल टेक्नोलॉजी असुल जहिड़ियूं तस्वीरूं त ठाहे थी, पर इन में कुझु खामियूं बि आहिनि। आर्टिफिशियल इंटेलिजेंस जा माहिर चवनि था त टेक्नोलॉजी जिस्म जे कुझु हिस्सनि, ख़ासि तौर ते हथनि जी तस्वीर सुठी नथी ठाहे, जंहिंसां आङुरियुनि में फ़र्क़ु थिए थो। कॾहिं कॾहिं उहे आङुरियूं 5 खां वधीक हूंदियूं आहिनि। माण्हू AI तस्वीरुनि सां ॿियनि खे बेवकूफ़ बणाइनि था, पर इहा बि गौरतलब शइ आहे। तस्वीरुनि में मौजूदु माण्हू ॿिए पासे ॾिसी रहिया हूंदा आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त कूड़ियूं तस्वीरूं का नई ॻाल्हि न आहे, पर जेतिरी तेज़ीअ सां हिन टेक्नोलॉजी तरक़ी कई आहे, इहा ॻणती जोगी ॻाल्हि आहे। हिन जे इस्तेमाल जा इम्कान वधीक आहिनि ऐं आहिस्ते आहिस्ते असुल ऐं नकुल में सुञाण करणु ॾुखियो थींदो पियो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk